जय श्री राम, जय जय समाधि वारा। मिठड़ी प्यारी भागवान साध संगत, उम्मीद है तव्हां खुश हूंदवे। परमात्मा तव्हांखे सदा खुश रखे। अॼु हिकिड़ी नंढड़ी प्यारी कथा गुरु नानक साहिब जन ॿाले ऐं मर्दाने सां गॾु हिकु दरिया जे किनारे ते जीअं रटन करनि पिया, शहर शहर रटन कयो अथनि, ईअं रटन करनि पिया त साम्हूं हिकिड़ो पुरानी लाश हिकिड़ी पई हुई। सतगुरु गुरु नानक देव महाराज ऐं ॿाले मर्दाने ॾिठो त हिकिड़ो प्राणी पियो आहे ऐं हिकिड़ो बुखायल शेर घुमंदो घुमंदो उन प्राणी ॾे उन लाश वटि आयो। जीअं अची करे उन जो मस्तक सिंघियईं, वरी उन जी अखियूं सिंघियईं, उन जो वात, उन जो गलो, वरी उन जी सीनो, वरी जो पेट, वरी पेर उनजा सिंघे, हथ सिंघे करे मोटण लॻो। मर्दाने पुछो, सचा पातशाह, ही कहिड़ो अचरज आहे, ही कहिड़ी लीला आहे, असां सम्झी न सघियासीं इन लीला खे। जो ये शेर लॻे बि बुखायल थो, पर प्राणी पियो आहे, उनखे खाए नथो। इन जो थोरो असांखे कृपया करे विस्तार ॿुधायो। गुरु नानक साहिब महाराजन चवण लॻा, मर्दाना, हे जेॾी महिल शेर आयो, हिन जे मस्तक सिंघियईं, हिन जा पेर, हथ, सॼे शरीर खे सिंघे करे न खाधई। इन करे जो हे जेको शेर हुयो, इहो अॻिले जन्म में हिकिड़ो महान भगत, महान दानी पुरुष हुयो, मांस ऐं मदिरा खां परे हुयो। जीवन सॼो जो ईअं ई गुज़रियो, शेवा में, कृत में, दान पुण्य में, सॼो जीवन ईअं इन गुज़ारियो। पर हिकिड़े ॾींहुं कंहिं घर जे ॿाहिरों क्रॉस करे पियो त उन घर जे जेको अंदरि जेके रहंदा हुया, उहे मांस तयारु करनि पिया। हे जीअं उतां गुज़रियो त उहो जेॾी महिल मांस तयारु थिए पोइ हांडी में, त उन मां बाफ़ उथी हिन जे कननि नक ते पहुती। हिन जेॾी महिल सिंघियो त मन में वीचार आयुसि त ॾाढो केॾो न सुठो आनंददायक मांस तयारु थींदो पियो आहे, केॾी ख़ुशबू ॾाढी प्यारी अचे थी पई। काश मां खाईंदो हुजां हा त इहो मांस मां अॼु खावां हा। उन जो ईअं चवण ऐं उन प्रेमी जो उते, उन भगत जो उन जो उते श्वास त्याग करणु, श्वास निकिरी विया, छॾाइजी विया श्वास। जीअं श्वास छॾाइजी विया त उहो उन खे वञी करे जेॾी महिल धर्मराय वटि पहुतो त उते थियो त बाबा जेको आहे न, तूं सॼी उमिरि बिल्कुलु दान पुण्य सभु शइ कयो आहे, लेकिन अंत समय में तूं जहिड़ी शइ जो ध्यानु कयो आहे, उन शइ जो तोखे खाइणो पवंदो उहो। त उन खे वञी करे शेर जनमु मिलियो ऐं उहो यका पियो मांस खाए। छो जो ॾिसो, साहिबनि में बि हिकिड़ी बाणी आहे, त्रिलोचन जी बाणी आहे त अंत समय जेको महल खे पूॼे थो, उहो सर्प जूण पाए थो। सॼी बाणी ॾाढी सुठी बाणी उनमें थियल आहे। त उहो सॼी उनमें गुरु त्रिलोचन में लिखियो आहे त जेको अंत समय में जंहिं चीज़ खे यादि कंदो आहे, उहा अवश्य उनखे थींदी आहे।
इन करे कंहिं भक्तनि लिखियो, मूंखे अंत वेले सतगुर पंहिंजे चरणनि जो ध्यानु ॾिजांइ, जेको मुक्ति जो साधन आ, ईश्वर जो नाम ॾिजांइ, ॿिया ख्याल रहनि पासे, पंहिंजी यादि जगाईंदे, पंहिंजो नाम मिठो नाम असुर वेले जपाईंदे, हिक आस अथम दिल में। तंहिं करे भगवान कृष्ण भी अर्जुन खे चए पियो त अर्जुन, जेको भी मूंखे अंत वेले यादि कंदो आहे, अंत समय जेको मूंखे यादि कंदो आहे, मां उनखे पंहिंजे धाम में नींदो आहियां। इन करे संत महात्मा चवनि था, सिमरो सिमर सिमर सुख पाओ, कल कलेश तन माहे गुज़ारो। सिमरी आया आहियो त वरी सिमरियो, जे वरी सिमरियो त अञा सिमरियो, सिमरींदा रहो ताकि अंत समय में असांखे भगवान यादि अचे। हाणे उन्ही खे अंत समय में मास जो ख़्यालु अची वियो। जीअं मास जो ख़्यालु आयो उनखे अंत समय में, उनी छा कयो, उनखे वञी करे शहद जी जूण मिली त बाबा हाणे तूं पियो मांस खा। हाणे मांस उनी खाधो पए, पर हाणे जॾहिं महिल ॾिठई त हिकिड़ो प्राणी पियो आहे, आयो अची करे इन जो मस्तक सिंघियईं त छा इहो कंहिं भॻवान कंहिं सतगुरु जे चरणनि में झुकियो आहे, पर उनमें न ठही त हे झुकियो न आहे। हिन जूं अखियूं सिंघियईं त छा हिन जूं अखियूं गुरु दर्शन सां भरियूं पियूं, भगवान जे दर्शन सां भरियूं पियूं, पर अफ़सोस उहो बि न। वरी इन जो वात सिंघियईं त छा हिन पंहिंजे मुख सां कॾहिं राम जपियो आहे, कॾहिं प्रभु खे यादि कयो अथसि, पर न। हिन जो पेट सिंघियईं त छा हिन जे पेट में कणा प्रसाद या भंडारो पियो आहे, त उहो बि न हुयो। हिन हथ सिंघिया त छा पंहिंजे हथनि सां कॾहिं शेवा कई अथसि, पर उहो बि न। पेरनि सां सिंघियईं पेर त छा हे पेरनि सां कंहिं दरबार कंहिं संत जे दर ते वियो आहे, पर उहो ई न। मन में सोचईं त अगरि मां हिन खे खाईंदुमि त हिन त सॼो जीवन में कुझु न कयो आहे, मां वरी वञी करे खाई करे पाप जो भागी थींदुमि ऐं मन मुंहिंजो विचलित थींदो ऐं मुंहिंजी जूण अञा वधी वेंदी। सो इन करे इन प्राणी खे न खाधो। असांखे इन मां इहा शिक्षा मिले थी त मांस ऐं मदिरा त असांखे न आहे वरपाइणो, पर असांखे हर वेले उन खे नाम सिमरन करिणो आहे, ताकि असांजो जेको जीवन आहे अहिड़ो सुठो गुज़रे नाम सिमरन सां। ऐं अंत समय में छो त अंत में जेको आहे न एतिरो दर्द थींदो आहे जो 60,000 विछूं गजी करे ॾंग हणंदा आहिनि। ॾिसो हिकिड़ी सुई हूंदी आहे, उहा सुई शरीर में लॻंदी आहे त कहिड़ो दर्द थींदो आहे। अगरि इहे 60,000 सुयूं गजी करे असांखे शरीर में लॻनि थी, केॾो दर्द थींदो। त उन टाइम ते भॻवानु यादि न बीहंदो आहे। इन करे उहो यादि आख़िर में असांखे तॾहिं बीहंदो जॾहिं असां हुनजो प्रैक्टिकल कंदा ईंदासीं, जॾहिं असां हुनखे बार बार यादि कंदा ईंदासीं, बार बार मुख ते असांजे उहो हूंदो परमात्मा नाम सिमरन हूंदो। जेकर परमात्मा नाम मुख ते हूंदो रहंदो, नाम जपींदे 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 असां उन में जेको आहे तरी वेंदासीं ऐं असांजे अंत समय में बि असांखे नाम उनजो परमात्मा जो यादि ज़रूरु बीहंदो। इन करे अंत समय में शल परमात्मा असांखे यादि अचे ऐं असां हाणे सिमरियूं। छो जो जाथों चवंदा आहिनि न, जिस टाइम तुम जागो सुबह वहाँ से शुरू होती है। अगरि हाणे असांजी भले उमिरि 20 साल आहे, असांजी उमिरि 25-30 साल आहे, असांजी उमिरि 40 साल आहे, 50 साल आहे, पर हाणे साईं असां सिमरन शुरू कंदासीं न त असांजो जीवन आनंदमयी ऐं सुख बणिजी वेंदो। न त असांजो दुख जेको आहे न उहो असांजो पीछो न छॾींदो। कंहिं संत लिखियो त बाबा तुंहिंजो इहो इन शइ सां कमु न आहे
त भॻवानु मूंखे कॾहिं ॾींदो पैसा, कॾहिं शोहरत ॾींदो, कॾहिं मूंखे सुख ॾींदो। न, तूं इहा शइ अपनाए, तूं परमात्मा खे यादि कंदो हल, महिनत कंदो हल। महिनत कॾहिं रंग लाहींदी उहा तो ख़बर न पवंदी। करिश्मो ऐं मौत ख़बर न पवंदी आहे कॾहिं अची वञे। मौत बि केॾी महिल अची वञे, घुमंदे खाईंदे पींदे ख़बर न पवंदी आहे। ऐं परमात्मा करिश्मो करे असांखे ढेर सारी ख़ुशियूं ॾेई छॾे, इन जी बि सुध न पवंदी। रातो राति कई माण्हू अहिड़ा राति जो सुम्हिया पिया आहिनि, सुबुह उथिया आहिनि त ॾिसनि था असां करोड़पति बणिजी विया आहियूं। ऐं कई माण्हू अहिड़ा राति जो सुम्हनि था, सुबुह जो उथिनि नथा। ऐं कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके राति जो सुम्हनि था, सुबुह उथिनि था त असां कंगाल थी विया आहियूं। हीउ परमात्मा जो मतिलबु छॾे ॾियणो आहे असांखे बसि उन सां जुड़े रखिणो आहे। पाण खे असांखे नाम सिमरन सां जुड़ी रखिणो आहे। जुड़ंदासीं त सुख पाईंदासीं। पंहिंजे परिवार जो सदा ख़्यालु रखंदवे। असांजे अगरि हिन में कोई बि भुल चुक हुजे असांखे कमेंट में ॿुधाइजो त असां हुनखे सुधारींदासीं। वरी बि भुल चुक जी माफ़ी। जय जय समाधी वारा।